अखियुनि में थी वे दवारे छपर ढकिया। अखियुनि में थी वे दवारे छपर ढकिया। तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां की ॿियो। राग जी महफ़िल मां मोटियासीं ऐं उस्ताद जुमन वेठो ॾाढो जेको आहे तोड़े छॾियईं काफ़ी खे। किथे जेको आहे असां वरी उस्ताद जुमन जहिड़ा फनकार वरी कॾहिं पैदा थींदा। सजन में के अहिड़ा माण्हू पैदा थियनि था। असां बि जेको आहे सो कोशिशि कई आहे इहे जेके बि असांजा हीरा हुआ जिन बि असांजे रूह ते राज कयो जिन माण्हू उन्हनि खे बि ईअं ई यादि कबो, उन्हनि खे ॿुधिबो। लतीफ़ साईं जी मजलिस में जेके महबूब आया आहिनि, जेके भाइर भेनरूं आयूं आहिनि, सभिनी खे मुंहिंजो सलाम आहे। ऐं जेके अचनि पिया उन्हनि खे अॻुवाट भली कार ऐं असां फ़क़ीर जी जेको आहे हाज़िरी क़बूल पवे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। असांजो सॼो ॾींहुं तव्हांजो इंतज़ारु थो रहे ऐं तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां बि यादि कयो था। अॼु राति पाण खां उहो नौजवान शाइर जेको वक़्त खां अॻे जेको आहे सो हलियो वियो बरज़ख़ वारी दुनिया में, अयाल जानी, उनजी बि शाइरी पढ़ंदासीं। ऐं अॼु असांजो ख़लीफ़ो साहिबु हज़रत ख़लीफ़ो नबी बख़्श बलोच, ऐं आउं सम्झां थो ॾाढो सुहिणो शाइर आहे सिंधी जो लतीफ़ खां पोइ, जंहिंजी ॿोली में जेका सूंहं ऐं सघ आहे उहा घणनि खां जेको आहे सघाई आहे। ख़ैर हिते दंग आहे कोन, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रंग आहे। आउं सम्झां थो त मसूद लोहार बि असांजी जेको आहे सो कचहरी में आहे। ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी, मुंहिंजो माइट अमीर रश गोपाल उहो बि असांजी महफ़िल में पहुची वियो आहे। हीउ ख़ान मोहम्मद में इहो मोहबती माण्हुनि खे सलाम थो करे। हीउ मुंहिंजो बाबो मोहम्मद लतीफ़, हीउ दरिया ख़ान, हीउ साईं, इहे बि सभु जेको आहे तव्हां सां गॾिया वेठा आहिनि। इहे सभु तव्हांखे सलाम था कनि। अॼु अचो थो लतीफ़ जो जेको रोमांस आहे जेको, ऐं कॾहिं कॾहिं शाइर पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा आहिनि। शाइर खे माण्हू चवंदा हे चरिया, छो त हुननि जूं ॻाल्हियूं, हुननि जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा आम माण्हू खां मथे हूंदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं वरी पंहिंजो पाण सां वेही ॻाल्हाईंदा आहिनि। अॼु पाण कुझु बैत पढ़ूं था जेके लतीफ़ साईं जे अखियुनि ते आहे कि देख मुतूं से तन जे मिजाज़ आणियो मुंहं में, कि इहे जेके तुंहिंजे मुंहं में मिजाज़ आणियूं आहिनि कि इन्हनि सां न ॾिस। कि कीन सुञातो सुपिरी निहारे नेणनि, कि कीन सुञातो सुपिरी निहारे नेणनि की पिरी सेई पसंदि, कि पिरी सेई पसंदि ॿई ॼणी ॿूटियूं, कि ॿई अखियूं जॾहिं ॿूटे छॾींदा त पोइ जेका अंदरि वारी जेका अख आहे जेका महिरबानी। जेको मुंहिंजो बाबा उहो बि असां सां गॾु आहे महफ़िल में। अॻा ॿुध लतीफ़ साईं ॿुध, कि पूरियूं पिरी पसंदि, कि पूरियूं पिरी पसंदि उपचां त अंधियूं, कि वञो रोज़ रसन हबीबाणे हुजरे, कि हबीबाणे हुजरे क्या अखियुनि ओटार, कि हबीबाणे हुजरे क्या अखियुनि ओटारा, कि पिरनि जे पारां राति रंगजी आहियूं, कि राति रंगजी आहियूं पारां पिरनि जे, कि राति रंगजी आहियूं पारां पिरनि जे, कि सेण बकंदियूं से मूरत जन जे मोहियूं, कि सेण बकंदियूं से मूरत जन जे मोहियूं, कि मुंहिंजो मां मिजाज़, हीउ हिकिड़ो गिरोही साहिब जो बैत आहे। ऐं ॿियो आहे लतीफ़ साईं जो बैत। कॾहिं कॾहिं थींदो ईअं आहे त हिकिड़े लफ़्ज़ जे तब्दीली सां उहो बैत तब्दील थी वेंदो आहे। जेकॾहिं उहो फ़र्ज़ु करे उहो पॉज़िटिव में आहे त उहो जेकॾहिं न लॻी वई त उहो सॼो बैत तब्दील थी वेंदो आहे। पोइ कॾहिं कॾहिं वरी असांजा जेके यार जेके वॾा जेके घण पढ़िया जेके उहे चवंदा आहिनि बाबा हीउ जेको आहे
लतीफ़ साईं जेको आहे ही चोरी कई आहे, फिराणे जी चोरी कई आहे। असल ॻाल्हि आहे कि अमानतूं आहिनि हिक ॿिए खे ॾींदा ई माण्हू अॻिते वधंदा था अचनि। हाणे पंहिंजो गियोड़ी साहिब जो जेको बैत आहे उहो बि पढ़ूं था ऐं लतीफ़ साईं जो बैत बि पढ़ूं था। इन्हनि जी सूंहं आहे साॻी आहे। गियोड़ी साहिब चए थो मुंहिंजो माउ मिजाज़ पेंजारे जी पिञो, जे विर्द वज़ीफ़ा सभु विसरिया, जे विर्द वज़ीफ़ा सभु विसरिया, नका रही निमाज़, जे हीअड़ो बहरी बाज़ चोरे कयो चंबन में। लतीफ़ साईं जो बैत आहे त मूंखे माउ मिजाज़ पेंजारे जीअं पिञो। हिते ॼण हू माउ सां के माण्हुनि सां के किरदार सां मुखातिब, मूंखे अम्मा मूंखे जेको आहे मूंखे माउ मिजाज़ पेंजारे जीअं पिञो, जे हथनि छॾी हाज वेही सार संदनि मां। माना माण्हू बेवस थी वियो आहे। हाणे धणी ऐं रूह, हाणे इन लाइ कॉन्सेप्ट कीअं जेको आहे लतीफ़ साईं असांखे ॿुधाए, चए थो मारींदो मिजाज़ घणे थोरे ॾींहं, चई इहो जेको इश्क आहे, चई इहो जेको मिजाज़ जेको आहे इहो तोखे थोरे घणे ॾींहं मारींदो ज़रूरु। ऐं औरंगज़ेब बाजकानी इहो बि लतीफ़ साईं जी सॼी संगत खे सलाम थो करे, अदा वालेकुम सलाम, तव्हांजो महिरबानियूं तव्हांजो। चई मारींदो मिजाज़ घणे थोरे ॾींहं हड़े, चई हथां छॾ मबाज़, चई हथां छॾ मबाज़ हाई हक़ीक़त जो। छो इहे जेके हक़ीक़तूं जेके आहिनि उहे तव्हांजे चाहतनि जो ग़ुलाम न आहिनि, तव्हां चाहतनि जो मोहताज न आहिनि। चई हक़ीक़त हणी मुंहिंजी जान जुदा की, चई हक़ीक़त हणी मुंहिंजी जान जुदा की, चई हेको पसा प्रिय, चई हेको पसा प्रिय रे चई सघां ता न खणी, चई धणी रहियो आहे रूह में, चई इहो धणीअ जी रूह में रहियो आहे, ॿियो त कुझु बि कोन्हे। चई उभरंदे सिज पिरी जे न पसंदि, माना ॿियनि ते तुंहिंजो वस कोन्हे को, पर घटि में घटि अखियूं तुंहिंजूं पंहिंजूं आहिनि, उन ते तुंहिंजो वस आहे। हे आसा जा बैत आहिनि जेके लतीफ़ साईं जंहिंमें अखियुनि सां ॻाल्हायो। चई उभरंदे सिज पिरी जे न पसंदियूं, ते ॿेई कढी ॾिज अखड़ियूं कांगनि खे, चई उभरंदे सिज सां पिरी जे न पसंदियूं, चई उभरंदे सिज सां पिरी जे न पसंदियूं, चई कढी खे कांगा, चई कढी खे कांगा नेवाला नेण ॾियां, चई नेरा न्याई नेण नेई आच प्रिय, चई नेरा न्याई नेण नेई आच प्रिय के, चई 70 खाधा खेण जो ॾिठो मुंहुं महबूब जो, चई त नेरनि की नेरान जिन साझर सॼण सेटिया, चई जीअ जुसे ऐं जान कर हुज़ूरी हज कयो, चई कीजो केॾाहीं, चई कीजो केॾाहीं अखियूं पसी आयूं, ताणीनि तेॾाहीं कयूं पाण मुहायूं, चई कीजो कहीं पार अखियूं पसी आयूं, हिकु दीवान दिलि में ॿियो अबल लॻियल आर, चई तंहिंखां पोइ करार सुखूं कीन सुख थी, चई अखियुनि खे उतोम मथां इतड़ो, चई ॾाढो अखियुनि खे मिनथूं कयूं थी पर हिकु लॻो अथव, चई अखियुनि खे उतोम मथां इतड़ो, चई कुंडी कुर्फ कड़ो टई हथ हबीब जे, चई अखड़ियुनि आरो मुंहं पुछी न कयो, चई हाणे जिते वञी आरो कयो अथनि, जिते वञी वेठियूं आहिनि, जिते हुननि जी आख़िरी मंज़िल आहे, चई अखड़ियुनि आरो मुंहं पुछी न कयो, चई वञी उत अड़ियूं जिते चवण न चारो, चई हींअरो वेचारो वाटूं झलियो विंझले, चई अहिड़ी जाइ ते वञी जेको आहे उते FIR बि कोन थी कटाए सघिजे हुते। हाणे हींअरो वीचारो आहे जेको केॾी महिल हुन वाट ते वेठो आहे, हुते वेठो आहे रोए, चई अखियुनि पंहिंजी मत पाण सी पाणी,
जे अखियुनि पंहिंजी मत पंहिंजो पाण सी पाणी की जे उते वञी अड़ियूं जिते जान खपत जे उते वञी अड़ियूं जिते जान खपत जे नका ॻाल्हि न घटि जीअं ॾिने न जुड़े जे उते ॿी का ॻाल्हि ई कान्हे का उते कहिड़ी कान थी हले जे उते सूथी में सिर ॾियणो थो पए जे अखियुनि खे आहीं अजब जहिड़ियूं आदत जे अखियुनि खे आहिनि अजब जहिड़ियूं आदतूं सूर पराए साथ जा वञो विहाई जे सूर पराए साथ जा वञो विहाईनि जे उते लहूं लाहीनि जिते हाजत न आहे हथियार जी जे उते हथियार हले ई कोन थो थिए उते जे अखियुनि खे आहिनि वॾा वाज विच विढ़ण जा जे उभियो मंदे मां मरो झेड़ो न लाहीनि जे उभियूं मंदे मां मरो झेड़ो न लाहीनि जे जीअं से ककर उभ में जे जीअं से ककर उभ में तीअं आगमियूं आहिनि जे झुड़ फुड़ न लाहीनि वसनि सावण मींहं जी जे सावण जो मींहुं आहे वसी चढ़नि ढगे ते हिकिड़े सिंग ते वसंदो आहे ऐं ॿिए सिंग ते कोन वसंदो या अञा चवंदा आहिनि जेका पखी जी जेका नरी थींदी आहे जे उन हिकिड़े जे पासे ते हूंदो आहे ॿिए पासे ते ऐं ॿियो पियो वसंदो आहे जेॾी महिल वसे तॾहिं वस मुंद मिड़े मींहं जी जे वसनि ऐं वेसनि ॾियारी ॾिसण के रुॻो थियूं जुगाते विझड़नि पियो रुॻो थियूं वसनि रुॻो थियूं वेसनि कंहिं महिल खिलनि थियूं माण्हू कोन चरियो थी पियो आहे कंहिं महिल इश्क लॻंदो आहे माण्हुनि खे पोइ कंहिं महिल माण्हू पियो खिलंदो आहे केॾी महिल माण्हू पियो रोअंदो आहे केॾी महिल पोइ केॾी महिल माण्हू पियो नचंदो आहे केॾी महिल रड़ियूं पियो कंदो आहे जॾहिं वसनि ऐं वेसनि ॾियारी ॾिसण लाइ जीअं जीअं पहिरीं पसंदि तीअं तीअं नशा नीअं जा ते जीअं जीअं दमर कनि तीअं तीअं नशा जीअं तूं कावड़जनि दमर तीअं तीअं जो ॻाल्हि वरी असांजा नशा था चढ़नि असांखे मज़ो थो अचे असांखे ख़ुशी थी थिए त कॾहिं त घटि में बाबू कावड़ियो त आहे घटि में घटि ते जीअं जीअं दमर कनि तीअं तीअं नशा नीअं जा जे मोहबत महबूबनि माणे मां महरूम थी जे महबूब जे माणे मां असांखे ख़बर पइजी वई त महबूब असांखे केॾो के ॾिसी ॾिसी आहियूं तो तलाशूं जे हींअर अञा आहियूं जे धो हिननि खे थिए कोन थो जे ॾिसी ॾिसी आहियूं तो तलाशूं कनि के धापियो न धापनि किथे जूं धापनि माण्हू कॾहिं मोहबत मंझां को ख़ुशी मंझां माण्हू प्यार मंझां को सूंह मंझां कॾहिं को धापंदो आहे के ॾिसी ॾिसी आहियूं तो तलाशूं कनि के धायूं न धापनि काजा उञ अखियुनि खे जे अखियुनि खे का अहिड़ी का उञ आहे अॼु ही जेको धायूं पयूं आहिनि पोइ बि जेको आहे सो ही जेको आहे धापनि के ॾिसनि ॾियारी के ॾिसनि ॾियारी तो तरसनि ओॾहीं के रोज़ानी ॾिसनि थियूं ॾियारी ॾिसनि थियूं पोइ बि वरी उते टिकियो पवनि असां लॻल अचनि ही भेण साजिदा जी महिरबानी उहा बि अची वई पंहिंजी महफ़िल में इहा बि रेगुलर असांजी निगरान आहे महिरबानी अमा तव्हांजो गुरदार बि अची वियो आहे औरंगज़ेब बि अची वियो आहे ऐं मुंहिंजो माइट बि बीठो आहे ऐं अॼु अलबस्ती कोन आयो आहे अॼु हाणे गाज़ी फ़क़ीर बि कोन थो ॾिसिजे ऐं हींअर हूंदियूं दावतूं ख़ैर असां त हाणे ही मेलो बचायो आहे लतीफ़ जो तव्हांजे लाइ तव्हां न ईंदा त पोइ जेको आहे असां त ईंदासीं असांखे त हुकुम थियो आहे त बाबा वञो हे फ़क़ीर यादि था कनि फ़क़ीर जी ड्यूटी वञी ॾियो ऐं असां बि ईंदासीं तव्हां भले जो वांदा थियो जीअं वांदा थियो थी ॿ घड़ियूं असांखे बि ॾिजो अॼु जेको लतीफ़ जो जेको रोमांस आहे जेको इहे आसा में जेको अखियूं आहिनि पोइ अखियुनि सां ॻाल्हाए थो ऐं पोइ अखियुनि जूं आदतूं ॿुधाए थो अखियुनि जा जहिड़ा ॿुधाए थो के ॾिसनि ॾियारी के ॾिसनि ॾियारी तो तरसनि ओॾहीं के आया सुञाणी नेर निहारे प्रिय खे
जे पहिरीं खे जेका सुञाणे मोटी आया हा इहो ई असांजो पहिरीं जे खुटियूं कीअं न खिसनि कंहिं जंहिं आदत उभियो जे खुटियूं कीअं न खिसनि चई जेके अखियूं जेके नज़रूं जेके खुटियूं आहिनि चई उहे खिसनि ई कोन थियो खिसकनि ई कोन थियो कंहिं जंहिं आदत उभियो कि अहिड़ी का उन्हनि खे आदत लॻी वई आहे जो बिच्छू आहिनि बसि चुरनि ई कोन थियो कि नेणे झेड़ियो पाण में कि अखियूं पाण में विड़ी पियूं अखियुनि जो झेड़ो पियो हले ॻाल्हाइनि कोन था चए नेणे झेड़ियो पाण में वेणे कीअं न विढ़नि कि वेण कोन था ॾियनि हिक ॿिए खे पोइ अखियुनि में हिक ॿिए खे ॾिसनि वेठा फिल्म हले पई ऐं अखियुनि जा जेके तेवर आहिनि उहे मुंहं ते अचनि पिया उहो गुंड वॾिजे पियो ऐं केॾी महिल मुल्कूं जेको आहे सो तरनि पियो केॾी महिल जेको आहे सो कावड़ पोइ कंहिं महिल जेको आहे सो पोइ उनजा फुआरा निकिरनि पिया छो त खुटियूं कीअं न खिसनि के कंहिं जंहिं आदत उभियूं के नेणे झेड़ियो पाण में वेणे कीअं न विढ़नि के अखियुनि ऐं पेरनि पूरी पाती पाण में इहा जेका पूरी जेका असां तेसिताणी वञी कयूं पंहिंजी कावड़ जेका हुई कि तेसिताणी पे जेका विढ़िया तेसिताणी अखियूं पे विढ़ियूं के खुटियूं कीअं न खिसनि कंहिं जंहिं आदत उभियूं पेयूं पुछनि पर में खूरे जीअं खामनि माना हाणे झेड़ो त झेड़े वेही रहियूं ही अखियूं त अड़ाए वेही रहियूं पर हाणे जगजा खां पुछनि पियो पंहिंजे मुंहुं पियो सोची न पुछनि पियो त पेयूं पुछनि पर में खूरे जीअं खामनि के लाटूं पियो लूसनि के लालण लाइ लतीफ़ चए उहे बाह जूं लाटूं कीअं जेको आहे सो लूसंदियूं आहिनि कीअं जेको आहे सो आवाज़ कढंदियूं आहिनि चई लाटूं पियो लूसनि लालण लाइ लतीफ़ चए थी लालण जे लाइ लतीफ़ चवे थो इहे बाह में पंहिंजो पजरनि बाह जो लाटनि वांगुरु जे अखियुनि खे आऊं जांची झलूं पाए जे केतिरो झलियूं जे ॾाढो अखियुनि खे झलियोसीं जे अखियुनि खे आऊं जांची झलूं पायां चए थो रुई जंहिंजे रटियूं चए उन्हनि जी जेका रही जेका उन्हनि जी आहे उन्हनि जी दर्द जेको फुहारो जेको उन्हनि जो चए रही जंहिंजे रटियूं सूझे सूठाऊं के पसंदि पराहूं ओरांगियो आलम तां चई सॼो जहान जेको आहे आलम जेको आहे इहो मटियो वञनि पोइ अञा बि किथे परे खां मंज़िल आहे हिननि जी उते वञी थो ॾिसनि चई पसंदि पराहूं ओरांगियो आलम तां चई सॼी जेका दुनिया आहे सॼो जेको आलम आहे इहो उन्हनि खे कोन थो अखि में हिननि जे में कोन्हे के अखियूं अलल सबा अखियूं अलल सबा दिलि भर देखण आयूं अखियूं अलल सबा दोस्त देखण आयूं कि उभी जूं अरदास में ॿी न कंदियूं का कि उभी जूं अरदास में चई कुझु बि कोन कंदियूं ईंदियूं ॿाहूं ॿधी ॿी रहंदियूं जी दरख़्वास्ती अरदास थींदो आहे अरदास कि उभी जूं अरदास में ॿी न कंदियूं का चई ॿी का बि हुजत कान कंदियूं माना ही पंहिंजो हदूं ॿुधाइनि पियो असांखे महिरबानी करे नेरनि असांखे करणु ॾियो असांजी नेरनि तव्हांजो दीदार की आयूं आहिनि ही असीं न असां ई कोन आया आहियूं ही अखियूं इहे चरियूं थी पयूं आहिनि अलाए छा हिननि खे तव्हां करियो आहे इन्हनि खे महिरबानी करियो अखियूं अलल सबा दोस्त देखण जे उभी जूं हाणे उन्हनि जी ॼण थी सुफारिश जे उभी जूं अरदास में ॿी न कंदियूं का के रचंदियूं रीह पाह उहो केमिकल हणंदा आहिनि त अजरक ठाहींदा आहिनि पोइ हुनखे पहिरीं जेको आहे सो रंग ॾींदा आहिनि उन खां पोइ पचंदियूं अचे रचंदियूं रीह पाह चई हाणे हिनखे केमिकल जी बि ज़रूरत कोन्हे का ॿिए कंहिं पाह ॾियण जी रंग ॾियण जी बि ज़रूरत कान्हे का
असीं ईअं ई पची पियूं आहियूं। चए रचनि जूं रीह पाह और पसंदियूं पिरीअ खे। असुल ॻाल्हि आहे थी जॾहिं पिरीअ खे जॾहिं पसंदियूं बिना पाह जे रचनि जूं रीह पाह पसंदियूं पिरीअ खे। चई जॾहिं पिरीअ खे पसंदियूं त पोइ हुनखे कंहिं बि रंग रोगन जी का ज़रूरत कोन्हे का हुनखे। चए अखड़ियूं अखड़ियनि ते, चए अखड़ियूं अखड़ियनि ते ॾमर ॾुख करी। हा अखड़ियनि खे आहिनि अजब अहिड़ियूं आदतूं। इहो तव्हीं कोन आया हुआ, इहो बैत असां सवेल पढ़ी वियासीं पर वरी था पढ़ूं। अखियुनि खे आहिनि अजब जहिड़ियूं आदतूं, सूर पराए थात जा वञो विया आहिनि। चए उते लहूं लाहिनि त हाजत न आहे हथियार जी। महिरबानी ख़ुशी थी थिए जो लॻे थो त तव्हांजो बि लतीफ़ तमामु घणो पढ़ियल आहे, सम्झियल बि। असीं ॻोल्हियूं पिया के लतीफ़ जिन पढ़ियो आहे, जंहिंजा रूह लतीफ़ खां लता पिया आहिनि, ऐं उन्हनि माण्हुनि खे ई लतीफ़ छिके थो। की तव्हां लतीफ़ जी मजलिस में अचो था, असीं हिन मां ई सम्झूं था कि लतीफ़ जे पार्टी जा माण्हू आहिनि जेके असां सां गॾिजनि था। तव्हांजी महिरबानी, तव्हांजी। असांखां का ग़लती थिए, के रवैये में का तुलसी अची वञे या को लफ़्ज़ को ओलो सोलो निकिरी वञे, असांजी निगरानी ज़रूरु कजे, छो त असांजी मजलिस मां को बि नाराज़ न थियणु खपे। चए अखड़ियूं अखड़ियनि ते चए ॾमर ॾुख करीन। चए जेला सिकण सिखियूं, चए जेला सिकण सिखियूं ते दावा मंझि दड़ीन। चए जॾहिं खां वठी सिकण सिखियूं आहिनि, जॾहिं खां वठी प्यार जे जेको आहे मैदान में पेर पातो अथनि, तॾहिं खां वठी रुॻो दावाऊं कंदियूं थियूं अचनि, रुॻो जहिड़ा कंदियूं। चए खिलनि ऐं खड़ीन रुसनि पलचनि पाण में। उहो केॾीमहिल खिलंदियूं थियूं वतनि, केॾीमहिल विढ़ंदियूं थियूं वतनि, कंहिं महिल रुसंदियूं थियूं वतनि, कंहिं महिल पलचंदियूं थियूं वतनि केॾीमहिल। चई कोझा नज़र कनि अखियुनि अदब छॾियो। चई हाणे हिननि अदब छॾे ॾिनो आहे, हाणे नज़र जेका सा उहा न को तिखी आहे, न को सुठी आहे, न को मिठी। हाणे नज़रनि जी कोझी अची आहे। चई हाणे सूंहं कोन्हे, उहा सघ कोन्हे। चई कोझा नज़र कनि अखियुनि अदब छॾियो। चई हुन खां पुछंदी खरनि साण खिलनि वह पियो विढ़नि सी। चई शिकायत त हाणे हीअ जेके आहिनि से हाणे दुश्मननि सां पिया हलनि। चई असां सां त हलनि ई कोन थियूं। हाणे वह पियो, चई हुनजो वास्तो कंहिंसां पियो, विढ़नि सां। हे जेके ॾारा जेके आहिनि, जेके बदनाम, जेके बदकार जेके माण्हू आहिनि, माना ही हिननि जो जेको सॼो ज़ोर आहे उहो उन नेकी ते ऐं भलाई ते, उन सूंहं ते आहे। जेके इंसान जे समाज में अचनि था, उहे इंसान जा जेके तलकात आहिनि, इंसाननि जा जेके समाजी तलकात आहिनि, उन्हनि में अचनि था, त उते बि उहो जेको आहे तव्हां जहिड़ा चङायूं था ॻोल्ही। हुन में चवनि था त खरनि साण खिलनि, माना शिकायत। चई मूंखे अखिड़नि वॾा थोरा लाइ, चई अखियुनि जूं महिरबानियूं आहिनि, वॾा सॾ थोरा लाहियूं, पर हाणे ही छा पियो कनि। चई हुननि जो अंदाज़ हुननि जो ॿुधाइनि पियो। चई तपण पिरी पसंदि खणा जे खर सां मुहियो। चई जेकॾहिं आउं दुश्मन ॾांहुं पई खणा, जेकॾहिं आउं खर ॾांहुं पई खणा, त हुननि खे महबूब ॾिसण में पियो अचे। माना छो त उनजे सोच में, उनजे वीहनि में जेको आहे ॿियो त कुझु आहे ई कोन। चइजो चई अखियूं सही धार, चई अखियूं सही धार जेके बसर प्रिय खे। चई ॿिए ॾे कीम निहार सॼण विसारा घणो। जो घणा दफ़ा बैत पढ़ियो त तव्हांखे यादि थी वियो हूंदो, ऐं दिलि चवे थी तव्हां बि का बैत इहे यादि करियो, नंढड़ा नंढड़ा जेके बैत आहिनि। इहे कचहरी में वेहंदा त तव्हांखे सुठो मवादु मिली वेंदो आहे। जो इहे मीटिंगुनि में वञो था, ॾिसो की शाह जेको सैद आहे, जेको वज़ीर, उहो कीअं जेको आहे लतीफ़ जी शाइरी, छो त अदब जेको आहे माण्हू खे शाहूकार करे। सियासतदान बि जेकॾहिं अदीब आहे ऐं थोरो घणो जेकॾहिं पढ़े थो जेकॾहिं, त हुनखे ॾाढो जेको आहे हुनखे मज़ो ईंदो हुनखे। हा आहे, लतीफ़ आहे। उहो लतीफ़ जी जेका काइनात आहे उन में आहिनि दिलचस्पियूं आहिनि। पोइ कंहिंमें विड़े बि थो, केॾी महिल जेको आहे दड़े बि थो, ऐं कंहिं महिल वरी जेको रोमांस आहे लतीफ़ जो पंहिंजो। ॾिसो मूंखे अखिड़नि वॾा थोरा लाइ,
हाणे अखियुनि खे पर्सनलाइज़ करे थो कि तपण पिरी पसंदि इंतिहा आहे प्यार जी इंतिहा कि तपण पिरी पसंदि खणा जे खर साम्हूं जंहिंजे करे आउं खर ॾांहुं थी खणा ऐं तव्हांखे विढ़ण की ॾींदो तव्हांखे माना तव्हांखे दुश्मन में बि जेको आहे तव्हांखे पिरी ॾिसण में अचे तव्हांखे हथियार न हलंदो तव्हांखे ऐं वरी चवंदो अखियूं सही धार माण्हू धारींदा तितर धारींदा ठगा धारींदा आहिनि घोड़ा धारींदा आहिनि ऊठ धारींदा आहिनि अलाए छा छा धारींदा आहिनि लतीफ़ चए थो जेके अखियूं आहिनि अखियूं सही धार जेकी पसंदि पिरीअ खे के ॿिए ॾे कीम निहार सॼण रीसारा घणो अदा एजाज़ लतीफ़ थो चवे आशिक़ थो चवे थी जेको सॼण आहे उहो रीसारो आहे जंहिंसां लहू लाती अथई जंहिंसां प्यारु कयो अथई उन सां निभाए हेॾा होॾा ॾिसंदे पिरी काव ऐं पिरी कावड़जी पियो त तव्हां बर्दाश्त कोन करे के ॿिए ॾे कीम निहार घणो रीसारा सुपिरी कीअं असांजो जेको सुपिरी जेको आहे सो ॾाढो रीसारो आहे भले इहा आहे कमिटमेंट गॾिजण खां अॻु में तव्हांजी मर्ज़ी आहे जेकी थियो तव्हांखे बख़्श करिणो पवंदो आहे हिकु ॿिए या त गॾिजो न गॾिया आहियो त पोइ हर हाल में हिकु ॿिए खे क़बूल कयो हाणे कहिड़ा वेही लेखा कंदा कहिड़ा वेही तोरा ऐं वट वेही जेको आहे तोरींदा हाणे अॻिते छा करिणो आहे कीअं करिणो आहे हाणे हिते जेको आहे सो तव्हां तइ करियो बाबा हिन सां ॻाल्हाइणो आहे हिन सां कोन्हे ॻाल्हाइणो हेॾां वञिणो आहे हेॾां कोन्हे वञिणो कीअं हलिणो आहे कीअं न आहे हलिणो इहो सॼो पंहिंजो चैप्टर किनो अथव इतफ़ाक़ी आया आहियूं इतफ़ाक़ी ॼाया आहियूं इतफ़ाक़ी हलूं पिया इतफ़ाक़ी तौर ते हिकिड़े ॾींहुं हलिया वेंदासीं ख़बर ई कान पवंदी ईअं त पोइ ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी हीअ हाणे आउं सम्झां थो त हीअ डप बि घणा थी विया हलिया हाणे माण्हू डिॼणु छॾे थो ऐं हाणे जेको आहे माण्हू इहो केतिरियूं जेके केतिरो माण्हू किरंदो केतिरो माण्हू डिग्रेड थींदो माण्हू जिते का बि जेको आहे माण्हू खे सुठी ॻाल्हि ॿुधण में न अचे जिते का बि सुठी ॻाल्हि माण्हू ॾिसी न सघे माण्हू उते हाणे उते लतीफ़ जहिड़ो माण्हू दुआ थो घुरे कहिड़ी कैफ़ियत ऐं कहिड़ी कंडीशन मां ही माण्हू गुज़रे थो जेको चवंदो वाही वञे मिसाल चई वाही वञे मिसाल कने कीम सुणा चई भलो करे भाल त अखियुनि अंधो थिया चलो ही मुंहिंजी जेका वाही आहे इहा चई मुंहिंजी हली वञे माना मुंहिंजी ज़ुबान वढिजी वञे ऐं ॿियो चई कने कीम सुणा चई मुंहिंजा कन जेके आहिनि इहे बंदि थी वञनि हलिया ऐं हिननि कननि सां बि जेको आहे कुझु कोन ॿुधा इहे बि चई मुंहिंजा बंदि थी वञनि हलिया चई वाही वञे मिसाल कने कीम सुणा चई भलो करे भाल चई अञा बि असांजे हिकिड़ी महिरबानी करे चई भलो करे भाल त अखियुनि अंधो थिया चई जेके अखियूं जेके आहिनि चई अखियुनि अंधो थिया न को अखियूं हुजनि न को जेको आहे आउं ॾिसां हाणे इहा कहिड़ी कैफ़ियत आहे असीं त उहे माण्हू आहियूं जंहिंजे लाइ लतीफ़ चयो त सिकण इहा न सद जीअं खायो खिलियो सुम्हे चई खायो खिलियो ऐं वरी सुम्हियो थो पवे चई सिकबो ईअं न आहे तलवार जंहिं क़ौम जे मथां लटकियल हुजे जेका क़ौम मुसलसिल जेको आहे ग़ुलामी मंझां मुसलसिल ज़िलतनि मंझां जेका क़ौम गुज़री हुजे उन माण्हू जी कहिड़ी उन क़ौम जी जेको आहे हालति हुजे ऐं असीं कीअं था सुम्ही सघूं असां त उन्हनि माण्हुनि खे जेसिताईं अहिड़ो सुठो माहौल नथा ठाहियूं जो असीं हिक ॿिए सां क़ुर्बान थियूं नेणे नज़र नींहं जड़ूं जित जोड़जनि कि साह उन तां सदको अंदरि थी उलबन चई लाहे तन लतीफ़ चए अंगपण आछजनि चई लाहे तन लतीफ़ चए अंगपण आछजनि चई कल्ब क़ुर्बानी करियां मथां दिलि दोस्तनि चई कल्ब क़ुर्बानी करियां मथां दिलि दोस्तनि चई हीअं ऐं अखियुनि फाही खाधी पिरीअ लाइ चई मुंहिंजे हीअं ई अखियुनि ते पिरी जे लाइ अॻे ई फाही खाई छॾी आहे हाणे असीं छा रखूं असां वटि ॿियो असां वटि छा आहे बाक़ी हथ इहे पेर इहे हद इहे त कंहिं कम जा आहिनि
असल त शयूं हुयूं ॿ, हिकिड़ियूं अखियूं हुयूं जिन असांखे फासायो, ॿी आहे दिलि हुई। असल त इहा हुई, अखियुनि खे तो इस्तेमालु कयो। चई वसण अखिड़ियुनि जी, मींहं सां ॻाल्हाए थो आशिक़। चई वसण अखिड़ियुनि जी जे तूं सिखे मींहं, तोखे वसण ई कोन थो अचे। चई वसण अखिड़ियुनि जीअं, चई मुंहिंजूं अखियूं जीअं वसनि थियूं, चई ईअं ईअं तोखे वसण ई कोन थो अचे। चई हूं त रातो ॾींहुं तूं सॼी राति वसी थो, असुल जो वरी चुप करे बीहो रही, पोइ केॾी महिल वसी थो, वरी केॾी महिल न, हीअ ॾिस मुंहिंजूं अखियूं ॾिस। चए त हूं त रातो ॾींहुं बसि बूंदनि जो न करी। चई पियो जुॻा थो रोई। हाणे थोरो हुयो कबीर साहिब जो त मशहूरु बैत आहे अखियुनि वारो, ऐं लतीफ़ साईं जो असां की पहिरियों बैत जेकॾहिं ऐं यादि आहे त उहो जेको यादि असांखे हूंदो आहे, अखियुनि में थी वेह, अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकिया, तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां थी ॿियो। हाणे इहो असल में कबीर साहिब जो, ईअं थो लॻे ॼण हीअ ॿई गॾु वेठा आहिनि। कबीर साहिब हिंदी में बैत ॾिनो आहे, लतीफ़ हुनखे वरी सिंधी में बैत ॾिनो। कबीर साहिब चयो त नैना अंतर आयो, चई नैना अंतर, मुंहिंजे अखियुनि में अंदरि अच हलिया। ईअं बि जीअं माण्हू कमरे में कंहिंखे सॾु कंदो आहे, माण्हू घर में कंहिंखे सॾु कंदो आहे। चई नैना अंतर आयो तोहे झांप ॾूं मैं, चए पोइ दर ॾेई छॾियां, झपे छॾियां तोखे, दर बंदि करे छॾियां। चई नैना अंतर आयो तोहे झांप ॾूं मैं, चई न मैं देखूं और। चई पोइ न को आऊं ॿिए खे, आऊं जॾहिं अखियूं जॾहिं बंदि थी वेंदियूं हलियूं त लाज़मी आऊं बि कंहिंखे कोन ॾिसंदुसि। न मैं देखूं और को न तोहे लेखंदो, ऐं न ई वरी तोखे बि ॿिए कंहिंखे ॾिसणु ॾियां, माना ॻाल्हि हाणे जी ख़तमु थी। इहा साॻी ॻाल्हि लतीफ़ चयो अखियुनि में थी वेह। जीअं अखियुनि में थी वेह त वारे आऊं ढकिया, तोखे ॾिसे न मां। कबीर साहिब जा बसि जो ई पढ़िया थो बैत पढ़ूं, पोइ वरी जेको आहे ॿियो ॾिसूं था। ख़लीफ़ो साहिब बि आहे, अयाज़ दानी बि आहे, ऐं तव्हांखे थकाइणो बि कोन्हे। अॼु जेको आहे मालिक हलिया, अॼु अब्दुला जी दावत, कल्ह आयो हिते, अॼु वरी जेको आहे असांजो जेको आहे पोटीजनि खे ऐं महिमाननि खे दावत हुई, सभु अब्दुला जा विया आहिनि। असीं आहियूं, तव्हां आहियूं, ऐं किताबनि। चए थो मस नहीं कि काग़ज़ नहीं, घणो वक़्तु थियो आहे को हाल वाल कोन मायो थियनि का, न को चिठी, न को चपाती, ऐं न को जेको आहे सो उनखे मयार पियो उमाणिजे उनखे, चए त ॾे ख़बर छा थियो आहे। मस नहीं काग़ज़ नहीं कि देश तुम्हारे रीत, या तव्हांजे जेको आहे देश जी रीत ई कोन्हे, को ख़त बि खणी लिखो, को हाल वाल बि खणी लिखो। चई अञा बि हिकिड़ो ॿियो गुमान थो पवे, चई लिखण सू आरस भया, ईअं त न आहे त लिखण खां जेको आहे तव्हांखे जेको आहे आरस थी वियो आहे, तव्हांखे वक़्तु कोन थो मिले। चई लिखण सू आरस भया की घटि करणु तुंहिंजी प्रीत, चई ईअं त न आहे त उहो प्यारु घटिजी वियो आहे, प्रीत घटिजी वई आहे। हाणे वरी जेको आहे महबूब जो जवाबु आयो आहे, उहो कहिड़ो ख़ूबसूरत जवाबु। चई महबूब इहा ॻाल्हि कोन्हे का, चई काग़ज़ थोला नींहं घणा, चई काग़ज़ थोला नींहं घणा मूंखे लिखिया न जाए। चई काग़ज़ थोरो आहे, पर जेको तुंहिंजो जेको नींहं आहे, तुंहिंजो जेको इश्क आहे, तुंहिंजो जेको प्यारु आहे, तुंहिंजी जेका सूंहं आहे, ऐं तुंहिंजी जेका सोभिया आहे, उहा एॾी त वॾी आहे, एॾी त वॾी आहे जो हीउ काग़ज़ जेको आहे केतिरो आहे। काग़ज़ पाण ॿुधाए थो, चई त धरती सभु काग़ज़ करो, चई सॼी जेका धरती आहे हुनखे सिधो करे या हुनखे काग़ज़ करे छॾिया। हाणे उहो काग़ज़ चवे थी त काग़ज़ थोला नींहं घणा, चई मूं सी लिखिया न जाए।
चई सोना मूंखां लिखियो नथो वञे इहो। चई छागर में पानी घणा, चई छागर में पानी घणा, चई जेको दरिया आहे चई इन में तमामु घणो पाणी आहे, घाघर में न समाए। चई आऊं छा आहियां? चई आऊं त आहियां घाघर। चई घाघर में घणो पाणी पवंदो। हाणे हुनखे कीअं केॾी ख़ूबसूरती सां हुनखे जवाबु थो ॾिए त छाजे करे जेको आहे आउं चिठी कोन थो लिखां। हाणे वरी अॻिते चवे थो त धरती सभु काग़ज़ कर, लेखन करूं वणरा। चई वणरा आहे ॾिसो केॾो जेको आहे रस्ते में वण बीठा आहिनि, झंगलनि में वण बीठा आहिनि। सॼी धरती जेका बची आहे जेका पाणी खां, ऐं पाणी में अंदरि बि वण बीठा आहिनि। चई इहे सभु जेके वण जेके आहिनि इहे वधे पोइ इन्हनि जा वरी कलम ठाहियां, ऐं चई पोइ इहे सारा समुंड मस्तु कर। छा मुबारक आहे, पर छा कमाल आहिनि माण्हू। चई सारा समुंड मस्तु करूं तब चवे थो तेरा एक गुण न लिखिया जाए। ए मुंहिंजा पहिरीं, ए मुंहिंजा महबूब, पोइ तुंहिंजो हिकिड़ो गुण जेको आहे माना पोइ जेका तुंहिंजी हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे चई उहा मां लिखी नथो सघां। दिस इज़ रुमान साहब कबीर। कासिद वञे थो त हुनखे न्यापो पई ॾिए, चए तूं महबूबनि वटि वञी पियो त महिरबानी करे जेको मुंहिंजो न्यापो खणियो वञिजे। ऐं पहिरीं खे चइजांइ, चई कासिद बोरा नाम हुआ सजन को रूबरू जी। चई ए कासिद मुंहिंजो जेको हीउ खतड़ो आहे उहो पहिरीं खे वञी ॾिसजांइ, पर कीअं ॾिसजांइ? चई रूबरू। चई अगरि हसी पुछे अहवाल मेरा, चई हू खिलंदो पोइ मुंहिंजो अहवाल तोखां पुछंदो, चई पोइ तूं छा कंदे? चई अगरि हसी पुछे अहवाल मोरा तुम रो दीजियो। चई रोई ॾिजांइ, तूं बसि सम्झी जेको आहे हुन मां पाणे वेंदो, तूं वधीक ॻाल्हि खे तूं छॾे ॾे। चई काग़ज़ लिखूं अखर धिके। उहो सवेर जेको ॿुधायो पियो हुन, चयऊं जॾहिं काग़ज़ लिखण थी विया, ॿिया काग़ज़ लिखण थो विया, आशिक़नि जी ख़बर पए कोन थी। ही मायूं बि जेके आशिक़ थियनि थियूं त जेको आहे सो उब खे ॾारियो विझनि। आहे इहो असल में आहे जेको आहे इश्क आहे, उहो आहे ईअं सम्झो जेको दारू आहे, जंहिंमें वणे हुन में पवे। चई काग़ज़ लिखूं अखर धिके, रूं रूं उखलिया जाए। चई मुंहिंजो वार वार फाटी थो पइजे। चई सुध आहे छाती फटे। चई जॾहिं सुध थी अचे, जॾहिं जॾहिं अहसासु थो थिए, जॾहिं ख़बर थी पवे, जॾहिं नज़र थी पवे, जॾहिं त छाती फटे। चई हा थो फाटे, फाटी लिखी न जाए। पोइ कलम जेको खणियो पोइ वियो 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 चुप करे छॾियो। चई मस बि घणी आहे। चई काग़ज़ थोड़ा नींहं घणा। चई बाबू ॻाल्हि इहा न काग़ज़ थोड़ा नींहं घणा, चई मूंखे लिखिया न जाए। अञा चवे थो चई हद हद चले सभु को, चई बेहद चले न को। हर कंहिं माण्हू जी हिकिड़ी हद आहे, ओसिताईं हले थो, पोइ हू सम्झे थो हाणे असांजे ॻाल्हि जेका वसले कोन्हे। पर जेकर रस्तो बंदि थी वञे पोइ बि रस्तो कढणो त आहे। चई हद हद चले सभु को, बेहद चले न को। चई बेहद के मैदान में, चई कबीर मैदान ते निकिरी आयो। चई बेहद के मैदान में खड़ा कबीरा रोज। चई कबीरो त रोए बीठो त माण्हू किथां विया आहिनि। चई दादू दावा छोड़ दे। दादू बि शाइर थी गुज़रियो आहे कबीर वारनि जे लेवल जो। उहे हिक ॿिए सां ईअं पंहिंजी शाइरी में ॻाल्हाईंदा हुआ। चई दादू दावा छोड़ दे, बिन दावा दिन कट। चई अजाई जेके दावाऊं आहिनि इहे न कर। चई कीते सौदे कर गए। चई अलाए केतिरा सौदा करे विया हलिया। चई कीते सौदे कर गए। चई इस पासारी के हथ। चई दुनिया सभु दरिया को दारू तंहिंमें। चई दुनिया दरिया आहे,
इन में सभु तारूं न आहिनि, इन में सभई कोन तरंदासीं। को तारूं तंहिंमें चई हिकिड़ी लहर लोभ जी, ॿियो आतशी ओड़ा, चई तालबन थिया मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं। ही तारक अमर जी महिरबानी, खुरम होत, इहो नंढड़ो बरोतियार, अलाए ईरान आहे, अलाए बलूचिस्तान आहे, अलाए ओल्ड थाणे आहे, अलाए केतिरा असांजा यार, अलाए असांखे ख़बर ई कोन्हे। तव्हांजो महिरबानी, तव्हां अचो था लतीफ़ जी मजलिस में, असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए। कबीर चवे थो कि साध सदावण कठन होवे, कि मत को साध सदा। ऐं तव्हीं सभई माण्हू तो साधू थियण था चाहियो ऐं हक़ मौजूद कंदा था वठो, चए थो साध सदावण कठन होवे, कि मत को साध सदा। कि साध सदा सोई जो जीता ही मर जाए। माना जहिड़े ई मरी वञे, ईअं मरी वञण जो मतिलबु कोन ख़ुदकशी करे छॾे, माना हर वक़्तु मरण जे लाइ तयारु हुजे हुनखे। माना जेको बि ॾुखियो कमु अचे उन में बीठो ॾिसे थो, बाबा हिकिड़ो नांग आहे, उहो अॼुकल्ह के माण्हू खे थो खाए, पर माण्हू खे ख़बर आहे कोन। हाणे हीउ ॾिसे थो, हाणे माण्हू खे थो ॿुधायां त हीउ माण्हू छिरक खाईंदो, हुनखे नांग धकणी विझंदो। उनजे करे हू माना इहो ख़्यालु ई कोन थो करे हू नांग खे मुंडी में खणी हथु विझे। उनमें इहो ख़्यालु नथो करे त आऊं जेको आहे ॾकिजी वेंदुसि हलियो, पर उनखे इहो ख़्यालु आहे त माण्हू बची वेंदो। इहो प्यार चई त मरना मरना हर कोई कहे, चई हर को माण्हू मरना मरना, आऊं मरण जे लाइ तयारु आहियां, आऊं हाज़िर आहियां। ॻाल्हियूं करणु ॾाढियूं भलियूं आहिनि। चई मरना मरना हर कोई कहे, चई मरी न ॼाणे को, पर चई मरी केरु कोन थो ॼाणे। चई एक बार ऐसा मरिए, कबीर साहब तो चए त एक बार ऐसा मरिए, चई हिकिड़ो दफ़ो, चई एक बार ऐसा मरिए फिर न मरना हो। चई पोइ जेको आहे वरी जेको आहे मरणो ई कोन पवे। चई त बुलबुल रोवे रहन दिल, चई बुलबुल वीचारी जेका राति जो बि रोए थी, ॾींहं जो बि रोए थी। चई त कहाँ भई गुलज़ार, उनजो गुलज़ार ई साड़े छॾियो वीचारी जो। कि बुलबुल रोवे रात दिन, चई कहाँ भई गुलज़ार, चई उनको क़यामत आज है। चए तो उनको क़यामत आज है, चए जिनको बिछड़े यार, जे जगह यार विछड़ी विया हलिया, चए उन्हनि जे लाइ क़यामत अॼु आहे। ॿी वरी जी कहिड़ी क़यामत थींदी आहे। कि साजन गए दो दिन भया, हे ॾाढा भला बैत रोज़ानी रोज़ानी अॻियां था अचनि, पोइ असांजो खणियो कोन था अचूं, वरी बीठा आहिनि अॻियां। चए अरे कबीरा उत मरिए, चई जिते किथे न मरिजे। माना ॾिसो न, जीजे बि पंहिंजी मर्ज़ी सां, जीजे बि सुठी ऐं सुठे हंधि सुठनि माण्हुनि सां जीजे, घर बि सुठा हुजनि, ऑफिसूं सुठियूं हुजनि, गलियूं सुठियूं हुजनि, गाॾियूं सुठियूं हुजनि, ज़िंदगी जो सफ़र सुठो हुजे। हिन ईद ते त न माण्हू को भाकर पाए सघियो, न खिली सघियो, न मिली सघियो, केरु अचण जे लाइ तयारु कोन्हे। वञूं था त डिॼूं था त हलिया अॻियां अचणु ॾियनि अलाए न ॾियनि। पोइ फ़ोनुनि ते बि हाणे फ़ोनूं कोन था खणनि, पोइ करण को डपु थी पियो आहे त फ़ोननि ते बि कुझु थिए थो अलाए छा। असां त सम्झूं था इहा ई वॾी बीमारी आहे जंहिंमें असीं फासी वियासीं, असीं डिॼी वियासीं, असीं हाणे जल्दी यूरोपी था थियूं। हीअ असांखे आदाब था सेखारीनि। ख़ैरु पाण खे मज़ो वठिणो आहे, कबीर मज़ा लतीफ़ मज़ा। अलबस्ती बि कोन आयो आहे, उहो नेटवर्क कमु कोन कयो, या बैलेंस खुटी पियो हूंदो, सामी बि कोन आयो आहे, अहमद गाजी बि कोन थो ॾिसिजे। जेके बि आहियो लख आहियो, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। ऐं अब्दुल फताह सम्झा डॉक्टर साहिबु आहे, इहो बि असां सां वेठो आहे, असरपुर नज़र। चए त ए कबीरा उत मरिए, जिते कूक न सुणे को। कावड़ में असीं बि कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं, मरण खां पोइ माण्हू जे बस जी ॻाल्हि कोन्हे का। केतिरा तव्हांखे माण्हू प्यार था कनि, तव्हांखे अंदाज़ो ई कोन्हे। अलाए छो इहो प्यारु माण्हू जो मरण खां पोइ ज़ाहिर थो थिए। जेके हिक ॿिए जो मुंहुं बि कोन ॾिसंदा, हिक ॿिए खे सलाम बि न कंदा, उनखे बि ढुंढकरूं कंदे रोज़ ॾिठो। ही तव्हीं सभु जेके माण्हू हिक ॿिए सां कावड़ियल आहियो,
सभु माण्हू जेके हिक ॿिए सां नथा मिलो ऐं तव्हां अंदरि में हिक ॿिए खे ॾाढो भायो था। पोइ ख़ुशी जे मौक़े में तव्हांखे ॾिसंदा आहिनि ऐं ग़म जे मौक़े में तव्हांखे ॾिसंदा आहिनि। बाक़ी विच में जेका क़यामत हले पई उन में तव्हां हिक ॿिए खे यादि कयो। इहा ॻाल्हि जेके सम्झी वठो, इहो ख़ुशी ऐं ग़म जे विच में जेको सफ़र आहे इन में तव्हां हिक ॿिए खे जॾहिं यादि कंदो तव्हांजी दुनिया तव्हांजी जन्नत थी। हाणे अचो त मुंहिंजो यार अयाज़ जानी ऐं उन खां जेको आहे सो उनजी वायूं ॾाढियूं वायुनि जो बादशाह आहे। आतिफ़ जानी जेको आहे सो वायूं अयाज़ जो उहो पढ़ी पढ़ी जेको आहे सो हुते आशिक़ु थी वियो हुजो। मैरापर वारो असद मंगड़ार जो ॻोठाई अयाज़ जा यार हुआ इहे। उन नालो ई पंहिंजो नाले आतिफ़ जे पुठियां उन जानी लिखी छॾियो। सो पाण जेको आहे सो अचो त जेको आहे सो इहे नौजवान जेके शायर जेके असां जॾहिं इहो अॻिली संगत में असीं बि नौजवान हुआसीं कंहिं ज़माने में हुआ पोइ शाइरी खणंदा हुआ, पोइ इश्क जूं माशूक़ जूं ॻाल्हियूं, पोइ ज़ोरी मथी क़ौमी शाइरी, पोइ सिंध जो नालो विझो। पोइ जेके हूंदा ॻाढ़ा कामरेड पोइ उन्हनि खे पुतनि ते खणंदा हुआ ताज बलोच जहिड़ा। उहे वीचारा शाइरी कोन पढ़ंदा। अहमद गाजी साईं तव्हां भली करे आया ऐं पोइ आउं वरी उन्हनि खे विढ़ंदो हुउसि हिननि सां मूंखे बाबा हे भली शाइरी था कनि। ऐं जो हू तव्हां विड़ी विड़ी वरी बि तव्हांजी मंज़िल कहिड़ी आहे? प्यार इश्क महबूब हे पोपट छो था तव्हां छोकिरनि सां था विढ़ो? पोइ हे सभु इन्हनि जो ॼणा निमाईंदो हुओ। हींअर बि नंढनि ॿारनि सां बि गॾु आहियूं, नौजवाननि सां बि गॾु आहियूं। पोड़ा पाण थींदा थी कोन ऐं पोड़ा उन मुस्तफ़ा त ॾेई छॾी पंहिंजो कारी ॾाढ़ी कराए छॾी। चई अछी ॾाढ़ी वारे खे खणियो था वञनि ऐं असीं ॾिसूं। ख़ैर अॼु अचो त अयाज़ जानी जी जेका वायूं पढ़ो उन खां पोइ ॾिसूं था टाइम वाइम तव्हां सां जॾहिं वेहूं था रांदि में ऐं प्यार में इश्क में पोइ टाइम वाइम कोन ॾिसबो आहे। पोइ टाइम ॾिसबो आहे पोइ उहो पंहिंजे मथां को डायरेक्टर कोन्हे न को प्रोड्यूसर बि तव्हीं आहियो, डायरेक्टर बि तव्हीं आहियो। जेॾी महिल तव्हीं चवंदा बाबा हाणे अॼु थकी पिया आहिनि उन महिल असां वेही रहंदा दीदी हू बि अॼु अकेला आहियो। अलाह साईं तव्हां अकेला ई भौतिकी आहे कोन ऐं उनजे करे अॼु जेको न को आसिरो न को उमेदु वरी न बि हूंदी हुई तंकली हुई सलाम करणी ईंदी उहा बि कोन बाबे खे बि छॾे आयासीं। सोचे कारी कारी राति कारी कारी राति गुज़री वेंदी जीअरा कारी कारी राति पोपट ख़ुशबू ख्वाब तां चए पोपट ख़ुशबू ख्वाब तां भारी भारी राति गुज़री वेंदी जीअरा। अलाह छो अॼु आउं जानी खां इजाज़त वठी हिनखे जानीअरा थो करे छो त हींअर जानी कोन्हे त आउं उनखे मुखातिब थो थियां ऐं हू जीअरा माना हू पंहिंजो पाण सां मुखातिब थिए छो पंहिंजो पाण सां माना जानी था। अॼु असीं उहो ख़ाल भरियूं था हुनजो चई कारी कारी राति गुज़री वेंदी जानीअरा कारी कारी राति चई पोपट ख़ुशबू ख्वाब तां भारी भारी राति गुज़री वेंदी जानीअरा गुज़री वेंदी जीअरा। ऐं जानीअरा ते ॾाढो जेको आहे मज़बूत ऐं सगाई थी थिए हिकिड़ी मात्रा पूरी थी थिए। घोस ॿुधंदो हुजे त पोइ वरी सुभाणे तनक़ीद करे चए रत असांजी रोशनी अयाज़ चए थो रत असांजी रोशनी धारी धारी राति गुज़री वेंदी जीअरा कारी कारी राति गुज़री वेंदी जानीअरा। चई गजंदो दरिया बाख जो ही दरिया जेके आहिनि त इहे बाख जो असर जे टाइम ते वरी मोट खाईंदा आहिनि पोइ गजंदा आहिनि। हीअ ॿ दफ़ा जेको आहे समुझ साह खणंदो आहे दरियानि में काए पवंदो आहे। चई गजंदो दरिया बाख जो चई वारी वारी राति गुज़री वेंदी जीअरा कारी कारी राति गुज़री वेंदी जानीअरा कारी कारी राति। ॿी वाई अथसि की अलाए जदीद शाइर नौजवान शाइर ऐं जेके आलम इहे ॾिसजण में कोन था अचनि। साईं आबिद बि कोन्हे को शेर मेहराणी बि कोन्हे गफ़ूर डॉक्टर बि कोन्हे। असीं त इन्हनि सभिनी जे लाइ अचूं था चऊं था बाबा अचो वेहो ॾिसो मथां असां खां का ग़लती थी वञे छो त तव्हांजो कमु फ़िलहालु आहे टुकूं कढणु भले तव्हीं ॿुधो न असांखे इन लाइ ॿुधो न मथां असीं का टुकूं करे वञूं हलिया
ऐं असीं त तव्हांजो इंतज़ारु था करियूं त अचो लाइव अचो अचो माण्हुनि खे इल्मु ॾियो। असांजी हिते लतीफ़ विर्चुअल यूनिवर्सिटी आहे। असीं जेॾी महिल बि असांखे दिलि चवे थी उन महिल वेठा चुकासीं माण्हुनि सां ॻाल्हायूं। असीं हीअ लतीफ़ जो स्कूल आहे। पोइ हुन में जेके बि वॾा माण्हू आहिनि सुठा माण्हू आहिनि उहे वारे वारे सां अचनि पिया, उन्हनि खे असीं पढ़ूं पिया उन्हनि खे। ऐं तव्हीं बि अचो ऐं असीं तव्हांजे लाइ था अचूं। हे अयाज़ जानी थो चए त सारा सारा नेर ऐं मुसाफ़िर आहियां। हीअ शेख अयाज़ बि ॾाढो ख़ुशि थींदो हो। अयाज़ बि दानियूं वायूं ॿुधंदो हो। पोइ छो त अयाज़ शेख बि ॾाढो सुठो जेको आहे उन जूं वायूं पोइ अहिड़ियूं सुठो जो पंहिंजो जामी चांडे हिकिड़े दफ़े चयो त लतीफ़ खां वधीक जेके वायूं सॻारियूं लाज़मी आहे त अयाज़ लतीफ़ पढ़ियलु त कोन हो, न को मातरान जो इल्मु भई हिननि माण्हू ही पढ़ियलु हुआ, मातरान जो इल्मु बि इन्हनि वटि हो। हुननि खां लतीफ़ पाण चाहींदो त रुॻो उहो छो तव्हीं बि वधो, तव्हां बि लतीफ़ खां वधीक शाइर थियो, अयाज़ खां वधीक शाइर हो। शायदि छो हीउ ॾिसो नी अयाज़ जानी जो जेके हीअ जेके वायूं आहिनि किथे किथे मूंखे अयाज़ शेख खां बि वधीक सॻारियूं थो लॻनि। ऐं बिल्कुलु जेको आहे सो अयाज़ खां पुठियां जेकॾहिं मंसूर का सुठी शाइरी थो करे, अयाज़ खे किरास थो करे त अयाज़ ख़ुशि थींदो, अयाज़ जो रूह ख़ुशि थींदो। पर अचो त ॿुधो हिननि माण्हुनि खे जेके नौजवान जेके शाइर असां रुॻो नाला असांजे वॾनि शाइरनि ॿुधा आहिनि उहे पढ़नि ई कोन हिननि खे। चए मुंहिंजी माया उञा, अयाज़ जानी थो चए त मुंहिंजी माया उञा सुपना सुपना नेर, सपना सपना नेर ऐं मुसाफ़िर आहियां, सारा सारा नेर ऐं मुसाफ़िर आहियां। चए राति बि मूंसां चंड हो, चए राति बि मूंसां चंड हो, तारा तारा नेर ऐं मुसाफ़िर आहियां, सारा सारा नेर ऐं मुसाफ़िर आहियां। चए आऊं ॾिसां थो ख़्वाब में, चए आऊं ॾिसां थो ख़्वाब में दरिया दरिया नेर, वाह वाह वाह, दरिया दरिया नेर माना अख अख जेका आहे सा दरिया दरिया थी वई। वाह वाह वाट अ ब्यूटिफुल कॉन्सेप्ट। चए आऊं ॾिसां थो ख़्वाब में दरिया दरिया नेर ऐं मुसाफ़िर आहियां, सारा सारा नेर ऐं मुसाफ़िर आहियां। वाह ॾिसो त रुॻो माण्हुनि जी शाइरी माना ही पलनि जी शाइरी, पंहिंजा जेके अहसास आहिनि, पंहिंजा जेके जज़्बा जेके आहिनि उन्हनि जी शाइरी, उन्हनि जो इज़हार। चई बांधी सारा पल, चई बांधी सारा पल उजारे जी आस में, बांधी सारा पल। चई असांजा जेके पल आहिनि असांजो जेके घड़ियूं जेके उहे क़ैदियूं थी वञनि, त कॾहिं को उजियारो थींदो, कॾहिं को इनकलाब ईंदो, कॾहिं को आज़ादी ईंदी, को सुख जो साह खणंदासीं। चए नेर उझामियल आग जा, अयाज़ जानी थो चए नेर उझामियल आग जा, चए ॻायल ॻायल गिल उजारे जी आस में, बांधी सारा पल उजारे जी आस में। चए रेटे रेटे ख्वाब में, चए रेटे रेटे ख्वाब में, चई कारा कारा सल, चई कारा सोराख चई थी विया आहिनि ख्वाबनि में सोराख। इहे नवां ख़्याल आहिनि, सुठियूं शयूं आहिनि, हिननि जी क्रिएशन आहे या किथां खयां अथनि त ख़ूबसूरती सां पेश कया अथनि। चए रेटे रेटे ख्वाब में कारा कारा सल, चए उजारे जे आस में, बांधी सारा पल, चए ॻायल ॻायल गिल। ते जोगी ओती उञ खे, ते जोगी ओते उञ खे पहुता सिंधू जल, त उञारे जी आस में, बांधी सारा पल उञारे जी आस में, बांधी सारा पल। चए राति अणांगो लक, चए राति अणांगो लक विख विख थूअर पेचर। माना हिकिड़ी में केतिरा मंज़र असांखे ॾेखारियो। चए हिकिड़ो त राति आहे ऐं चए ॿियो लक आहे सो बि ॾाढो अणांगो। चुंगण असीं चढ़िया हुआसीं राति जो 3:30 बजे, 7 बजे असां चोटी सर कई, 2.5-2.5-3 फुट खनि थींदो। थी सघे अयाज़ बि लक चढ़ियो हूंदो, दुनिया घुमियो, पर उहो वक़्त खां अॻे हलियो, अञा बि असां सां गॾु आहे, जवान आहे अञा ताईं।
चे रात अणागो पल चे विख विख थूहर पेचरा चे हिक हिक पल जी हड़ में वाह वाह चे हिक हिक हड़ जी पल में चे जीवन जेॾो थक चे हिक हिक पल जी हड़ में जीवन जेॾो थक चे विख विख थूहर पेचर चे विख विख थूहर पेचरा रात अणागो लक विख विख थूहर पेचरा चे उञ न हुई दरिया खे डॉक्टर रज़ाक हबीबानी अची वियो आहे महिरबानी डॉक्टर तूं भली करे आहीं यार तुंहिंजो बि इंसानु रहंदो आहे ऐं तोसां बि मिलण जी आस आहे चए उञ हुई दरिया खे तासारो हो तक चे विख विख थूहर पेचरा चे उञ हुई दरिया खे तासारो हो तक चे विख विख थूहर पेचरा रात अणागो लक चे विख विख थूहर पेचरा चे पेरनि में ततल बर हो चे पेरनि में ततल बर हो हथनि में फुटल अक चे विख विख थूहर पेचरा रात अणागो लक चे विख विख थूहर पेचरा अञा बि आयात तव्हां थी सघे थो सभिनी आयात जानी खे पढ़ियो हुजे पर मूंखे लॻे थो अॼुकल्ह मोबाइल अचण खां पोइ माण्हू किताब हाणे माण्हू घटि था पढ़नि हाणे ऐं ॿियो हू मोबाइल में किताब अची वियो सॼो जगजान अची वियो आहे ऐं हीअ ॾाढी सुठी शाइरी आहे ऐं मुमताज़ अब्बासी ॾाढो सुठो शाइरु आहे उनजी शाइरी जो किताबु आहे ख़ुदा जी अकेला रहियासीं ऐं ख़ुदा जी अकेला रहियासीं ॾाढी सुठा सुठा नज़्म उहो बि रुॻो ईंदो असांजी मजलिस में ऐं उहो किताब घुराईंदासीं मिली वियो हलो उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं कि तर तर ते तरसण अलाहो कि तर तर ते तरसण अलाहो केॾी उञ उसाहट अलाहो कि बाह ॿरे पाणीअ में पोइ कि बाह ॿरे पाणीअ में पोइ बि कि पाणीअ सां परचण अलाहो केॾी उञ उसाहट अलाहो तर तर ते तरसण अलाहो कि तोसां हूंदे जनम जनम खां जानी थो चए तोसां हूंदे जनम जनम खां पोइ बि अकेलो ॼण अलाहो तर तर ते तरसण अलाहो केॾी उञ उसाहट अलाहो चई पीअंदे न महसूसु थिए थो अलबस्ती थो ॿुधे चए थो पीअंदे न महसूसु थिए थो आवीअ में पजरण अलाहो केॾी उञ उसाहट अलाहो तर तर ते तरसण अलाहो कि पंहिंजो पंधु परे जानी थो चए त पंहिंजो पंधु परे उभ त आहे ओर ते कि पंहिंजो पंधु परे शाइर आहिनि इहे साइंसदान इहे ॻाल्हियूं कंदा हुआ शाइर त उन खां बि परे जूं ॻाल्हियूं था कनि छो त इहे ख़्यालु आहे ऐं ख़्वाबनि उन्हनि जी त को कंधी त आहे कान कि हलंदो रहिजे हेज मां कि हलंदो रहिजे हेज मां अखियूं पेर करे कि ॾिसो ही सभु शाइर नसीब जा पुटंदा वञिजे वो वञिजे अखियूं पेर करे वञिजे उनखे कीअं जेको आहे सो इस्तेमालु शाइर कनि था अॻियां पोयां करे कीअं जेको आहे लतीफ़ मुंहिंजा पुटनि था चई हलंदो रहिजे हेज में चई हलंदो रहिजे हेज मां अखियूं पेर करे चई उभ त आहे ओर ते छो त पेरनि जी जाइ ते जॾहिं अखियूं ईंदियूं पोइ जेको आहे सो इहो पंधु करे सघिबो छो त अखियुनि जो पंधु वरी जेको आहे ज़हन कंदो हीअ रिपोर्ट कंदियूं दिलि खे रिपोर्ट कंदियूं दिलि वरी ज़हन खे हुकुम कंदो त चई बाबा हाणे उॾाम कि आस न का आकाश जी हीअ अटकल सटकल करे पोइ कीअं जेको आहे सो वरी ख़ुदा सां बि ॻाल्हाइनि था पोइ ख़ुदा खे किथे पंहिंजो था कनि किथे पाण ख़ुदा था थियनि किथे ख़ुदा खे छॾीनि था किथे कि आस न का आकाश जी भाकर भूअं भरे ठीकु आहे असांखे इहा बि क़बूल आहे त रुॻो धरती माना मादो मादो बि ॾाढो सुहिणो आहे पर उनखे जेकॾहिं आसमान न हूंदो आस न हूंदी त पोइ इहो त बेकार थी वेंदी हली
आसमान भी ज़रूरी है, धरती भी ज़रूरी है। जो धा आसमान धरती आ मुंहिंजी मां, आसमान मुंहिंजो अंगण, मुंहिंजो न कोई अबो, मुंहिंजी न कोई अमा। मुंहिंजो न कोई अबो, मुंहिंजी न काई अमा। ही आसमान आ मुंहिंजो अबो, ऐं ही धरती आ मुंहिंजो अंगण, मुंहिंजी न कोई अमा। कॾहिं कॾहिं माण्हू अकेलो थी थो वञे, कॾहिं कॾहिं ख़ैर ही मर्ज़ी आहे जेका आजकल जी। चई जुग जुग जर के सिंधड़ी, चई जुग जुग जग के सिंधड़ी, चई जुग जुग चई जुग हा जुग जुग जग भरे, चई उभ आहे ओर ते, चई पंहिंजो पंधु परे। चई हुबकारनि जा हुल, हींअरो सारो हूकरा। इहे कॉन्सेप्ट जेको ख़ुशी जा जेके आहिनि इहे माण्हू उन्हनि था ई माण्हू। चई हुबकारनि जा हुल, चई हींअरो सारो हूकरा। चई मोर टहू पियो मोह जो, वाह वाह। चई मोर टहू पियो मोह जो, झूमिया झुमक गुल, चई हींअरो सारो हूकरा। चई हुबकारनि जा हुल, चई हींअरो सारो हूकरा। चई मोर टहू पियो मोह जो, झूमिया झुमक गुल, चई वहती सहती साजरी। चई वहती सहती साजरी, किरणा थिया काकुल। किरणा काकुल ऐं सिधे ॻाल्हि किरणा उहो वारनि सां उनखे सिंबलाइज़ थो करे। ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे इहो कॉन्सेप्ट आहे। लियाकत ख्वाजा इहे वर मंझा तव्हां सां गॾु वेठो आहे। लियाकत ख़ुशि हूंदी आहे त रोज़ानी ईंदो कर तूं, दिलि चवंदी आहे तोखे ॾिसूं, हूअं ॾिसूं न ॾिसूं पर ॾाढो जेको आहे सदा जवान असांखां वॾो आहीं, अञा ताईं जेको सदा ॿार लॻो पियो आहीं। चई संभाल संभाले शरीर थो, चई संभाले शरीर थो, बिबर कंहिंजी भुल, चई हींअरो सारो हूकरा। चई हुबकारनि जा हुल, चई हींअरो सारो हूकरा। इहो जानी जी शाइरी पढ़ीसीं। गज़ल जो बि ॾाढो सुठो शाइर आहे। हा ॿ हिकिड़ियूं वायूं आहिनि उहे बि जेको आहे पढ़ूं था दयाल, उन्हनि में वरी हिकिड़ी आस जॻाए था विझनि, छो त शाइर रुॻो टेचारीनि कोन था, शाइर में था पोइ कॾहिं कॾहिं जेको आहे सो ख्वाबनि जहिड़ियूं ॻाल्हियूं त कंदा आहिनि। चाबी कान्हे तोसां खां? हा हिकिड़ा मिंट, अञा माफ़ कजो अची विया आहिनि मां हा हा आधा पिया पुत्र चार भिराणे को लेके ढाई थी न ब हाँ वाई पे पढ़ी सी कि ऋण सॼो गुलज़ार कर, कर गुलाबी मोतिया। केॾी सुठी शाइरी आहे जेका असां न पढ़ी सघियासीं, बावजूदि गॾु हूंदे बि इलाही शाइरी असां। कि ऋण सॼो गुलज़ार कर, कर गुलाबी मोतिया। चए ॼर में पजड़ा पई, चए ॼर में पजड़ा पई, कर्क कर छणकार कर। हा जी संभाली लॻे थी हा वञे अञा पाणी हल बसि
जे जर में पजरा पई कर ककर छणकार कर कर गुलाबी मोतिया ऋण सॼो गुलज़ार कर। हुन जेको ऋण थी वई आहे जेका ज़िंदगी असांजी, चए थो हुनखे गुलज़ार करे। हुन चई पाण खां परते न कर, खण खंजर खण वार कर कर गुलाबी मोतिया ऋण सॼो गुलज़ार कर। ॾाढी जेका ॾुखी ॻाल्हि कई। चई पाण खां परते न कर, खण खंजर खण वार कर कर गुलाबी मोतिया ऋण सॼो गुलज़ार कर कर गुलाबी मोतिया। चई थी सिपह सालार थी, चई थी सिपह सालार थी कर उभी तलवार कर कर गुलाबी मोतिया ऋण सॼो गुलज़ार कर कर गुलाबी मोतिया। ख्वाब खां ख़ाली अखियूं, चई ख्वाब खां ख़ाली अखियूं ॼण त सहरा थियूं लॻनि। वाह वाह, ॾाढी ख़ूबसूरत तशरीह डॉक्टर रज़ाक थो ॿुधे। चई ख्वाब खां ख़ाली अखियूं ॼण त सहरा थियूं लॻनि कंहिं गुलाबी पंखुड़ियूं। चई कंहिं गुलाबी पंखुड़ियूं उस कारीअ में रखियूं ॼण त सहरा थियूं लॻनि। ख्वाब खां ख़ाली अखियूं, चई ख्वाब खां ख़ाली अखियूं ॼण त सहरा थियूं लॻनि। चई धर ततीअ जूं सावकूं, चई धर ततीअ जूं सावकूं कंहिं कुहाड़ीअ खां कखियूं ॼण त सहरा थियूं लॻनि। ख्वाब खां ख़ाली अखियूं, चई ख्वाब खां ख़ाली अखियूं ॼण त सहरा थियूं लॻनि। चई बेकफ़न तदफ़ीन थी, चई बेकफ़न तदफ़ीन थी ॻोठ जूं सुहिणियूं सखियूं ॼण त सहरा थियूं लॻनि। चई ख्वाब खां ख़ाली अखियूं, चई ख्वाब खां ख़ाली अखियूं ॼण त सहरा थियूं लॻनि। चई बेकफ़न तदफ़ीन थी, चई बेकफ़न तदफ़ीन थी ॻोठ जूं सारियूं सखियूं चई ॼण त सहरा थियूं लॻनि। को बि रस्तो न आया थो चए, को बि रस्तो न थिए मुसाफ़िर चयो पोइ काॾे वियो। चई खोड़ रिश्ता खणी मूं सचाई सुजाए रखिया, चई खोड़ रिश्ता खणी मूं सजाए रखिया को बि पंहिंजो न थिए मुसाफ़िर चयो पोइ काॾे वियो। को बि रस्तो न थिए मुसाफ़िर चयो पोइ काॾे वियो। चई नेण वीरान बस्तीअ में भटकी पिया। ये सखर ऐं दाड़काणे जा माण्हू वरी पया चवंदा आहिनि, अयाज़ बि ईअं चवंदो, शेख अयाज़ बि चवंदो, असीं पिया चवंदा आहियूं दाड़े जा माण्हू। चई नेण वीरान बस्तीअ में भटकनि पिया चई को बि सपनो न थिए मुसाफ़िर चयो पोइ काॾे वियो। चई नेण वीरान बस्तीअ में भटकनि पिया चई को बि सपनो न थिए मुसाफ़िर चयो पोइ काॾे वियो। चई बेहिसीअ जी डिघी राति मां आज को, चई बेहिसीअ जी डिघी राति मां आज को बि लम्हो न चई थिए मुसाफ़िर चयो पोइ काॾे वियो। चई राति जो छिरकी उथी निंड मां चयमि दर्द खुड़के कोन थो। चई राति जो छिरकी उथी निंड मां चयमि दर्द खुड़के कोन थो। इजा हुई भर में सुतल तंहिंखां पुछियमि दर्द खुड़के कोन थो। चई छो अजायो थो करीं पियो तूं वहम दर्द खुड़के कोन थो। चई पोइ शायदि ख्वाब में सदको ॿुधमि, चई पोइ शायदि ख्वाब में सदको ॿुधमि दर्द खुड़के कोन थो। वाह वाह, ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे। अञा बि जेको आहे हिननि जी शाइरी पढ़ंदासीं नौजवाननि जी। ऐं ख़लीफ़ो आहे
अॼु ख़लीफ़े खां बि ससी ॿुधंदासीं, छो त पाण ख़लीफ़े जी घणी भाङे जेको आहे पढ़ी आहे, जेको आहे सो वेढ़ाक शाइरी पढ़ी आहे, जेको आहे खरड़ी खाए रत भत न विझे वात में, वेठी परखे पत पिड़ में पहलवाननि जी, जे विया उॾामी कख पिड़ तां पाण न चोरे, हणे हथ हाथीअ खे ॿी सभु बांधा मख। पर पाण अॼु वरी जेका आहे ससी जी जेका शाइरी जेका आहे, ससी केॾारो आहे त सॼी जेको आहे तहरीक आहे कि बेख़ुदीअ जे महकदे में जाम जो ॾीओ ॿरे थो, शाम जो ॾीओ ॿरे थो। इहा अयाज़ जी हिकिड़ी वाई जेका असां पढ़ूं था, हिकिड़ी दिलि चवंदी वेठा पढ़ूं, ॾाढियूं ख़ूबसूरत वायूं आहिनि अयाज़ जूं। बाबा अम्मा अची वई, अची वई अजमल मिसाल, अची वई मुंहिंजी मां, अची वई। बाबा मिसाल को चाह वञो, केरु न पोए बाबा। हा संभाल संभाल। कि ठेड़ खाए थी जवानी, कि काम जो ॾीओ ॿरे थो, शाम जो ॾीओ ॿरे थो, बेख़ुदीअ जे महकदे में जाम जो ॾीओ ॿरे थो, शाम जो ॾीओ ॿरे थो। कि छेड़ खाए थी जवानी, काम जो ॾीओ ॿरे थो। कि इश्क जे साम्हूं सुठा इल्ज़ाम जो ॾीओ ॿरे थो, इश्क जे साम्हूं सदा इल्ज़ाम जो ॾीओ ॿरे थो, शाम जो ॾीओ ॿरे थो, शाइरीअ जे रूह में। चई शाइरीअ जे रूह में इल्हाम जो ॾीओ ॿरे थो, शाम जो ॾीओ ॿरे थो, बेख़ुदीअ जे महकदे में जाम जो ॾीओ ॿरे थो, शाम जो ॾीओ ॿरे थो। ॾाढी ख़ूबसूरत जेका वाई आहे, तुंहिंजी हर जेका वाई आहे उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे। ते हर जिया पोइ उञ आहे, केरु आहे कंहिं लाइ उञारो, केरु थो ॼाणे सघे, हर जिया पोइ उञ आहे। जे हर जिया पोइ उञ आहे, केरु आहे कंहिं लाइ उञारो, केरु थो ॼाणे सघे। जे चओ ॾिसां उन रुञ आहे, केरु आहे कंहिं लाइ सहारो। वाह वाह। जे चओ ॾिसां उन रुञ आहे, केरु आहे कंहिं लाइ सहारो, केरु थो ॼाणे सघे। जे हर जिया पोइ उञ आहे, हर जिया पोइ उञ आहे, केरु आहे कंहिं लाइ उञारो, केरु थो ॼाणे सघे। जो चओ ॾिसां उन रुञ आहे, केरु आहे सहारो, केरु थो ॼाणे सघे। इश्क जे बेअंत सागर जो किथे आहे किनारो, केरु थो ॼाणे सघे। ते ज़िंदगीअ जो जाम कहिड़ी शाम ताईं उधारो, जे ज़िंदगीअ जो जाम कहिड़ी शाम ताईं आ उधारो, केरु थो ॼाणे सघे, केरु थो ॼाणे सघे। ॾाढी जेको आहे ख़ूबसूरत जेको आहे वाई जेको आहे पढ़ीसीं। अम्मा अम्मा वरी घुराई। हा ज़ैनब मिसाल को गिन वञो, हाणे ॾिसो न कीअं जेको आहे फिरी आई। बाबा दाई थी थिए, हल 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 ज़ैनब, ओ ज़ैनब। फ़क़ीरान मूंखे लॻे थो त अॼु जेका कचहरी जेका उञ आहे उनखे बरक़रार था रखूं। हाणे ही ॿारनि जो पीरियड शुरू थी वियो हलियो आहे, हीअ हाणे पाण खे कोन जेको आहे प्रोग्राम करणु ॾींदा। अवल ख़ैर वरी सुभाणे गॾिबासीं, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं असां जेको आहे सो इन्हनि जे आॾो मजबूर आहियूं, ॿारनि जे आॾो इन्हनि सां असीं विड़ियो बि कोन था सघूं। हाणे सॼो असांजो स्टूडियो जेको आहे इहो जेको आहे असां धरम भरम करे छॾियो छोकिरी। हाणे असीं जेको आहे फ़िलहालु तव्हांखां माफ़ी था वठूं, ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो। वरी सुभाणे मिलंदासीं। महिरबानी तव्हांजो।